नाज़रीन, दौदापुर भरिसां कटोहर जलपाणी खूनी तकरार जो जरगो थी रहियो आहे। जरगे दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 16 ॼणा हयातियूं विञाए चुका आहिनि। मीर मंसूर पंवर ऐं सैयद जुनेद शाह राशिदी जी सरपंची हेठि नओं देरो रेस्ट हाउस में जरगो थी रहियो आहे। धुरियुनि जा माण्हू पहुचण शुरू थी विया आहिनि। 7 महीना अॻु रस्ते वेंदे ॻोठ याकूब जलपाणी भरिसां 2 ॼणनि पुनहल कटोहर ऐं माशूक उमराणी जे क़त्ल बाद कटोहर ऐं जलपाणी धुरियुनि में तकरार शुरू थियो हो। धुरियुनि में जरगे दौरान सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर एक दफ़ो भी तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त दौदापुर भरिसां कटोहर जलपाणी खूनी तकरार जो जरगो थी रहियो आहे। जरगे दौरान ॿिन्ही धुरियुनि जा 16 ॼणा हयातियूं विञाए चुका आहिनि। मीर मंसूर पंवर ऐं सैयद जुनेद शाह राशिदी जी सरपंची हेठि नओं देरो रेस्ट हाउस में जरगो थी रहियो आहे। धुरियुनि जा माण्हू पहुचण शुरू थी विया आहिनि। 7 महीना अॻु रस्ते वेंदे ॻोठ याकूब जलपाणी भरिसां 2 ॼणनि पुनहल कटोहर ऐं माशूक उमराणी जे क़त्ल बाद कटोहर ऐं जलपाणी धुरियुनि में तकरार शुरू थियो हो। धुरियुनि में जरगे दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि।